फेहरिस्त तमामु वॾी आहे। मूंखे हाणे हिकु न्यापो मिलियो आहे त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो नायब सदर ऐं ज़िले पदीन जे काविश जो रिपोर्टर मुस्तफ़ा जमाली के कम सां उनखे जल्दी वञिणो आहे, उन करे आउं उनखे गुज़ारिश कंदुसि त हू इन वक़्तु अची ऐं राम सिंह सोढी जे बारे में ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। मुस्तफ़ा जमाली साहब। खिरकणा लाहे सुख न सुधा करे, ओसीअड़ो आहे कावड़नि खे पंध। ख़लीफ़े नबी बख्श जे बैत खे राम सिंह जे नाम करियां थो त सोभूं सिर घुरनि सिर इहे सोभ न सपजे, सोभ बराबरि सिसियूं तुरिया कान तुरनि, जे हींअरे मंझि हुरनि से मुल मांगा सुपरी। अॼोके हिन मेड़ाके खे मुनक़िद कंदड़ दोस्तनि जो महिरबानी, जॾहिं राम सिंह सां मोहबत कंदड़ सॼी सिंध जे माण्हुनि खे गॾु कयो आहे। ऐं आउं मुंहिंजे दोस्त मुश्ताक मेमण जो थोरो वञा थो, जीअं राम सिंह सां मुंहिंजो तारफ़ करायो ऐं शहीद दिलीप सिंह सोढे जी असां तेज़ियत फिल्म्स बदीन में रखियो। उन ॾींहं खां वठी राम सिंह जे दयानत वारे ॾींहं ताईं उहो मोहबती माण्हू हिन नाचीज़ ते, हिन इलाइक़े जे सभिनी माण्हुनि ते बड़ जी छांव जीअं छांवरो थींदो रहियो। जीअं हिकु दोस्त बैत पढ़ी वियो, के माण्हू तारीख़ थियनि था। राम सिंह पंहिंजी ज़िंदगी में हिकु डिघी तारीख़, जंहिंखे सिंध ऐं हिंद जा उहे सभु माण्हू सुञाणनि जेके समाजी सुधार ते रहिया आहिनि। दुनिया जे कुंड कुड़च में अब्दुल सत्तार एधी जो त नालो ॿुधो ॾिठो, पर राम सिंह सोढो बि एधी खां घटि न हो। शायदि तारीख़ में इहे पहाका आहिनि सोढे जा हुआ त सोढा पुट सिंध जा। असां सभु उनखे सलाम पेश करण लाइ पहुता आहियूं। अज़ीम इंसान राम सिंह जंहिं पंहिंजी इनकलाबी ज़िंदगी पंहिंजे घर खां शुरू कई ऐं नियाणियुनि खे पढ़ाइण खां वठी हर बुराई जे ख़िलाफ़ जंहिं जुरतमंदी दिलेरी सां कलम खयो ऐं उन सचे हक़ वारी ख़िदमत कंदड़ हिन इंसान खे शायदि किन दोस्तनि ऐं पंहिंजनि दिलि सां क़बूल न कयो ऐं हू हिन धरतीअ जे उन हिसे में रहियो जेका धरती हिन टाइम ते हिंदुस्तान सां सड़ायल आहे, पर सदियुनि खां सिंध जो हिसो रही आहे। असां बि जीअं गादीअ जा मुरीद आहियूं, उन गादीअ सॼी दुनिया खे फैज़याब कयो ऐं राम सिंह पंहिंजी औलाद, पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे मुल्क, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन सां एतिरो सचो कमिटेड रहियो जेतिरो को हिकिड़ो मोहबत रहंदो आहे। हिन हिंदुस्तान वेंदे बि पंहिंजे ॻोठ पंहिंजे माण्हुनि खे विसारियो न, ऐं नतीजे में अॼु असां सभु हुनखे यादि करियूं था। ऐं आख़िर में भेटाई जो इहे बैत चई पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। बंदर जा भई त सुखाणा मसमो, कपर तो पुन करे जीअं माटी मंझि मई, एॾो सूर सही निरन कजे नाखो आहे।